असांजो ये पूरा मन धरणो है। असां जेको टाउन कमेटी जा 2 वार्ड कटिया, वार्ड नंबर 2, वार्ड नंबर 3, वार्ड नंबर 1 जेको पीपल्स पार्टी कटे वही है। हाणे असांखे जेको फारम 13 ऐं फारम 14 ॾिनो न पियो वञे, उनजे करे असांजो जेसिताईं फारम न ॾिनो वियो तेसिताईं असांजो धरणो जारी रहंदो। ऐं असां का बि असांजो माण्हू कोई अहिड़ी हरकत कोन कंदो। असांखे जाइज़ मुताबिक़ महिरबानी करे इहो असांखे वञे वञे। JDA PTI वारनि सां गॾिजी गॾिजी इलेक्शन लड़ी आहे। सॼे ज़िले में, पूरे ज़िले में असां PTI सां गॾिजी इलेक्शन लड़ी आहे, जंहिंमें असां काफ़ी सीटूं खयूं आहिनि। ताज़ो जेको कल्ह इलेक्शन जो ॾींहुं 26 जून ते इलेक्शन हुई, उन में शुरू में बाबा अनवर साहब जो PRO ऑफिस जे अॻियां धरणो आयो त इलेक्शन दौरान असांखे आर्मी ॾिनी वञे, रेंजर्स ॾिनी वञे, अमन अमान खलल पवंदो, फसाद थींदो, माण्हू मरंदा। लेकिन इन जे बावजूदि जेको गवर्नमेंट पुलिस वारा बि अंदरि वेठा हुआ, या माण्हुनि खे कोई छॾनि या कुझु बि न पियो कयूं। न को रेंजर्स आई, न को आर्मी आई। आॾे तरते इस्लाम खोली मीडिया आई, जंहिं अखियुनि सां ॾिठो जेके बाक़ाइदे दीना दास्ती हथियार खणो, रिपीटर खणो, दीना दास्ती ते घुमिया पिए, जंहिं ते 174 लॻल आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ कुझु कोन थो थिए। हथियार खणी पंहिंजो हमला वतन माण्हुनि मथां परेशान हुजनि था त हीउ वोट जेको न ॾिनी, असांखे वोट ॾिनी, हुननि खे वोट ॾिनी, उन्हनि जे ख़िलाफ़ कुझु कोन थो थिए। बाक़ी ॿियनि असांजे माण्हुनि ते ॾिठा कल्ह ॾींहं ॾिठे जो बाक़ाइदे प्रिजाइडिंग अफ़सर जी मौजूदगीअ में माण्हुनि बाथरूमनि वञी ठपा पिया आया, उन ते घोड़ा उन्हनि कई इलेक्शन वारनि। उते जेके वोटर हुआ उन्हनि घोड़ा कई। उते अडानी SHO वियो, उन्हनि खे लोधे ॿाहिरि कढी छॾियईं, अंदरि पाण पे सभु कुझु कयो। पोइ असां उनखे रेंजर्स जो मेजर साहिबु उनखे चयोसीं, उन रेंजर्स मोकिली आहे। तंहिंखां पोइ बि जेको थियो कुझु कोन को, उहो ई पंहिंजो ठपा हणी पंहिंजो मतिलबु पूरो कयो। असां हिते जंहिं मक़सद सां असां खटियूं असां आज़ाद तरीक़े सां कोन खटियूं, ज़ोर दॿे जा हथियार जे ज़ोर ते असां कोन इलेक्शन खटी आहे। असांखे अवाम वोट ॾिनो आहे, वोट ॾेई असां पंहिंजो पोलिंग स्टेशनूं खटियूं आहिनि। उन जो असांखे नोटिफिकेशन ॾिनो वञे, या 12 फार्म जेको असां वठी आया आहियूं, हर प्रिजाइडिंग अफ़सर असांखे फार्म 12 ते सही करे ॾिनी आहे, उहे असां पेश कया आहिनि हिते हारू साहिब खे। हारू साहिब जो कमु आहे असांखे 14 फार्म 15 फार्म जेको आहे उन नोटिफिकेशन कढी ॾे। उन मक़सद सां असां वेठा आहियूं, जेसिताईं उन ॾींहुं असांखे वेठा रहंदासीं। करीं तव्हांजी मीडिया जे दोस्तनि जी महिरबानी। तंहिंखां पोइ थरपारकर, कलखुसूस, नगर पार्कर, सभिनि थरपारकर वर्ग हिकिड़ो मिठी कलोई छाछड़ो, सभिनि जी महिरबानी। जंहिं वॾे तइदाद में वोट न तब्दीली आई। थरपारकर जी इलेक्शन जेका हुई सिंध में हिकिड़ो मिसाली इलेक्शन हुई, ऐं सॼे माण्हुनि जो हुते हिकिड़ी तब्दीली अची वई। तव्हां पाण ॾिठो इलेक्शन जो माहौल, तव्हां ॾिठो माण्हुनि जो माहौल, तव्हां ॾिठो हींअर ई माण्हुनि जो तव्हां माहौल ॾिसी सघो था। आवाम हीअ आहिनि, हिनखे छा आहे पर सीटनि खां वधीक असांखे रही इज़त आहे। बग़ैर चवण जे 24 कलाक ते माण्हू वेठा आहिनि, पंहिंजे ख़र्च, पंहिंजे खाधे, पंहिंजे सिस्टम ते। पोइ इलेक्शन असां सॼो थरपारकर ज़िलो खटियो आहे, अक्सरियत राय सां खटियो आहे, पर हिते ज़बरदस्ती कई वई, पोलिंग ते ठपाया विया, पेरिशर इस्तेमालु कयो वियो, माण्हुनि खे पुलिस जे थ्रू FIR कटियूं वयूं। हर तरीक़ा, हर भई इस्तेमालु करण खां पोइ बि असांखे वॾी लेवल ते ज़िले में वोट मिले। नंगरपाल तालको इन खां पोइ बि तव्हां चेक कंदो त वोटनि में असां तालको खटियो आहे। जिते असां 8-10 हज़ार जी लीड सां तालको हाराईंदासीं, उहो इनशाला असां तालको खटियो आहे। ऐं इनशाला हिते जेको हाणे असांजो वेहण जो मक़सदु आहे, जेके असां यूनियन काउंसिलूं खटियूं आहिनि, हारायूं आहिनि बाबा, ठीकु आहे, असां जंहिं नमूने तव्हां हारायो उहा हार असां क़बूल था कयूं।
ज़ोरी थियो ज़बरदस्ती थियो ठप लॻा पर जेके जीतियल इलेक्शन में हज़ार 13 उन्हनि जी बि असांखे रिज़ल्ट 24 कलाक में उनखे लॻाइणी आहे लिस्ट उहो बि आरो उते प्रेशर आहे त उन ई में बि अॻिते जेको रिज़ल्ट चेंज करे ऐं 12 13 14 फार्म में ॾेई प्रिज़ाइडिंग ऑफिसर नई रिपोर्ट वठी ऐं नई लिस्ट लॻाए ऐं ॿियनि माण्हुनि खे जीताईंदा ईअं असां थियण ॾींदा हिते वेठा आहियूं अगरि ईअं कंदा विया त सॼो थर पार ज़िलो जाम हूंदो DRO ऑफिस चइनी तालुके में ऐं अपील करण माण्हू वेंदा ऐं धरना हणंदा तंहिं करे असांखे चवंदा हुआ नाकनि में माण्हू बदिली थी विया ईअं ज़ोरी डंडे ज़ोर ते रिज़ल्ट जे ज़ोर ते हितां घणनि ई कटियूं वक़्तु जल्दी अचण वारो आहे 2-3 महीने जी महिमान आहे इहो सिस्टम आहे पाणी पंहिंजे सिस्टम सां किरी रहियो आहे ऐं अवाम जा बिल्कुलु इंशाल्लाह इलेक्शन थींदी हुन में तव्हां ॾिसजो त कहिड़ो इहो असरु Hmm.